वाले अपना गुलाम भीग करे गुलाम खुदा कब्र ते रहमत जाने ये उर्दू में ये अरबी में चाचो मुस्तफा जो अरबी में आई मैं सरवरी शाद से छो भला आलामा आजाद इब्राहिम थो आजाद इब्राहिम थो आलम वयो थाता थरी चो बारण वयो थाता थरी मुझा मिठा तुझे करे वरी च अज तार मां बेड़ो कयो मुझा मिठा तुझे करे जो बेड़ो करे वो चढ़े अज तार मां बेड़ो कयो मुझा मिठा तुझे करे दरिया बंदा करोड़ है पर ये सुभान अल्लाह जो ये हाथ में देख रही सुभान दिल बड़ा तुझी दामन हुजे लो पुत्री ताकत अल्लाह दामन तुझी हुजे हत्या सा गुनाहगार जाते मज़ो तो पहुंची हो जरे दामन मुस्तफा जी हुजे दामन हुसैन जे नाने जी हुजे हत गुनाहगार जाओ दिल बरा तुझी दामन हुजे हथड़ा महे सरजा हुजन हथड़ा महे सरजा हुजन मकबूल थिया फोटो खरियो मकबूल थिया फोटो खरियो मुझा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मुझा मिठा तुझे करे दुख दर्द लिया मुझा मिठा तुझे करे भला हिकिड़ी शायद बि अञा ॿी बि ॿुधाए छॾियां ॿुधायां हीअ शायद थी मोहम्मद करीम जे अम्मा जी जंहिंजे कदमनि तां किरोड़ूं किरोड़े अरबे खरबे माण्हू क़ुर्बान चो सही ॻाल्हि आहे न अरे महबूब असांखे अहिड़ो ॾिनई जो मैसर थो चवे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ॾुखनि ईंदो नावन जी परवाह नाहे ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो ठाहे सुभान अल्लाह में चए असांजी परवाह न थई असां जनम खां ॾिसण वारा कोन आहियूं असां मुला कोन आहियूं मां ॿुधाइण जो असां महबूब दिलबर जा मीरासी ग़ुलाम आहियूं असांखे डप जनम जो न आहे हर सना खान मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे डायरेक्टर शानवाज़ अली क़ादरी।